सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। सच्चो सतराम। सबनी भावरन भेनरन सजी संगत संसार में रहंदड़ हर जीवात्मा के ॾियारी जे शुभ त्योहार जे प्यार भरे अवसर जो संत सतराम धाम राड़की साहब की तरफा आशीर्वाद शुभकामनाओं वाधायूं। उन्हीं मालिकदार यही अरदास यो ॾियारी जो दिन सभी जे अंदर ऐं ॿाहिर जे जीवन के हमेशा रोशन रखे। हर एक खुशहाल सुखियो सताबो ऐं खुशियुनि सां भरपूर हुजे। ॾियारी जे त्योहार ते पर सब एक ॿिए खे वाधायूं बि ॾींदा आहियूं, कामनाऊं बि कंदा आहियूं त सॼो साल मंगलमय हुजे। ऐं हक़ीक़त में उहो ई संदेश खणी करे ॾियारी असांखे हर साल उनजी यादि ॾियारींदी आहे। उन ॾींहुं केतिरी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। लक्ष्मी पूजा, भगवान राम जी वापसी ऐं केतिरा ई उनमें गुण भरियल आहे। लक्ष्मी पूजा जेका थींदी आहे त लक्ष्मी जो मक़सदु आहे भाग, नसीब, क़िस्मत, खुशी, खुशहाली, बेहतरी, चंगाई। जीअं हिकु माउ सभिनी ॿारनि खे चाहींदी आहे तीअं लक्ष्मी माता जी पूजा थींदी आहे। ऐं जो मक़सदु इहो हूंदो आहे त जॾहिं असांखे पावर अचे, पैसो अचे, कुझु बहितरी अचे, असां सभु पंहिंजे जीवन खे ईअं गुज़ारियो जीअं माउ पंहिंजे ॿारनि सां हलंदी आहे। माउ कॾहिं बि पंहिंजे ॿारनि खे कोई ग़लति रस्तो ॾिसी बर्दाश्त न करे सघंदी आहे। उहा चाहींदी आहे मुंहिंजा ॿार सुठा समाज जा ॾाढा प्यारा हुजनि, बहितर हुजनि, गुणवान हुजनि, चङा हुजनि। तंहिंजे करे हिते आशीर्वाद ॾिनी वई आहे सदाई तुंहिंजो जीवन मंगलमय हुजे, खुशहाल हुजे, बहितर हुजे। मुंहिंजो पोइ त मक़सदु इहो हूंदो आहे त मालिक जी रहमत सां असांखे सभु कुझु मिलियो त आहे, पर मिलण खां बाद असांजो जीवन, असांजो कर्म, असांजा अमल, असांजी हालत, असांजो खाधो पीतो, उथी वेठी, तौर तरीक़ो, सभु कुझु एतिरो त बहितर हुजे जे हू सदाई राज़ी रहे ऐं असां हमेशह हरिया भरिया रहूं, ख़ुशि खुशहाल रहूं, बहितर।